अमा तो भी घणा पत्थर हया अथस छडीस कर हाणे अय अम्मा मां तौबा कई तहां वनी पाण में जान। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 213 किस्त में छा थियण वारो आहे। रईस खान खे ओठे जहिड़ो उठ नक में नोड़ी विझी सॼे ॻोठ में नचाईंदो ऐं कमीनो कमाल खान वेही पंहिंजे भाउ गफ़ार खान जो तमाशो ॾिसंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 213 किस्त में रबन खे बि ख़बर पइजी वेंदी त मीरा खे आख़िर अगवा कंहिं करायो आहे। आख़िर रबन खे उहा ख़बर केरु ॾींदो? जी हा, ओठे जो सालो बिलाल ॾींदो। बिलाल ऐं राणे जे साम्हूं कमीने कमाल खान पंहिंजे जुर्म जो एतिराफ़ करे चुको हुयो, मञी चुको हो त मां ई तव्हांजी मीरा खे अगवा कयो आहे। ऐं उन खां पोइ रईस कमाल खान राणे खे ज़हरीली इंजेक्शन हणाए उन जे अधु मौत जो मालिक बि बणिजी वियो, मतिलबु त उन जी अधु मौत जो सबबु बणिजी वियो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं कमीनो कमाल खान जल्दी निर्वार न थियो त ज़हर ज़िंदगी ड्रामे ॾिसण वारा माण्हू ज़हर ज़िंदगी ड्रामे खां बेज़ार थी वेंदा। नाज़रीन, हिकु ॿी ख़ुशीअ जी ख़बर अव्हांखे ॿुधायां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो जेको असांजी HD TV YouTube चैनल ते हले पियो, जंहिंजी चौथी किस्त नंबर 4 सुभाणे जुमे वारे ॾींहुं शाम 7 बजे हलंदी सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते, जंहिं ड्रामे जो नालो आहे ज़हर थी वई ज़िंदगी। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में हिकु तरफ़ कादन कबूतरी पंहिंजे कबूतरनि जी बाज़ी लॻाइण जी तयारी करे पियो ऐं ॿी तरफ़ कादन जे पीउ रबन खे कमीनो कमाल खान पंहिंजे माण्हुनि जे हथां पाण ॾे ओताक ते वठाए आयो आहे, जॾहिं त चोरीअ जो इल्ज़ाम कादन कबूतरी जे मथां लॻायो आहे। हाणे ख़बर नाहे त रबन मतिलबु कादन जो पीउ कमीने कमाल खान सां छा बयानु कंदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी तमामु ज़बरदस्त हली रहियो आहे, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार बि शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, छो त हिन ड्रामे में बि अव्हांजा मनपसंद अदाकार रबन ऐं मीरा मतिलबु आज़म मेंगल ऐं रिमशा शहज़ादी भी शामिल आहिनि ऐं अब्बास गुल भी हिन ड्रामे में आहे। इस्माइल चांडियो, एस भट्टी, अकबर उत्तरादी, महबूब शेख, अहमद अली दायो, गुल मुनीर गुल, नदीम चांडियो, ज़ाकिर खोसो, सजाद समो ऐं मज़ाहिया अदाकार फ़नकार फटाको मतिलबु वल्लू बरोच भी शामिल आहे ऐं शाबान शाकिर भी हिन ड्रामे में आहे। उन सां गॾोगॾु इरशाद भट्टी हिन ड्रामे में आहे, यार मोहम्मद बुअड़ आहे, महब कुरैशी आहे, ॿिया केतिरा ई सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। नाज़रीन, असांजी HD TV YouTube चैनल जे प्लेटफॉर्म ते हिकु ज़बरदस्त मौक़ो असीं अव्हांखे ॾिनो हो त जेकॾहिं अव्हां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियो पिया त असांजे स्क्रीन जे ॾिनल नंबर ते अव्हां सां राब्ता कंदा ऐं असीं अव्हांखे ज़रूरु हिन ड्रामे में शामिलु कंदासूं। त केतिरनि ई दोस्तनि ऐं भाइरनि असां खां हिन नंबर ते राब्तो कयो ऐं असां उन्हनि खे हिन ड्रामे में शामिलु बि कयो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV YouTube चैनल ते। दोस्तो, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में जेकॾहिं अव्हां बि कमु करणु चाहियो पिया त हींअर ई असांजो नंबर नोट करे वठो 0302 3901181। हिन WhatsApp नंबर ते पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं हिकु फ़ोटो असांखे WhatsApp कंदा ऐं गॾु वॉइस बि ॾींदा त असीं हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। जेकॾहिं अव्हां कंहिं किरदार जा सही हक़दार हूंदा तव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। नाज़रीन, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां अव्हांखे ॿुधायोसीं, पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां बि तव्हांखे ॿुधायूं पिया। अस्सलाम वालेकुम ख़वातीन व हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी HD TV ऐं असांजी शोबिज़ न्यूज़। सिंधी शोबिज़ न्यूज़ में सिंध जो बहितरीन ड्रामो ज़हर ज़िंदगी, जंहिंजी 213 किस्त अॼु हलंदी। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रबन ऐं राणे जो किरदारु तमामु ज़बरदस्त आहे ऐं रबन जो भाउ राणो हिन वक़्तु तमामु ख़राबु हालत में आहे। हाणे रबन तमामु घणो परेशान आहे, हिकु त अकेलो थी पियो आहे, ॿियो त हुनजी मीरा जेका चरी थी वई आहे कमाल खान जे ज़ुल्मनि ऐं सतायल जी वीचारी मजबूर, बेवस ऐं लाचार मज़लूम छोकिरी
ऐं हुनजो इंसाफ़ रईस गफ़ार ख़ान बि न पियो करे। आख़िर छा थींदो, मीरा जो इंसाफ़ केरु कंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 213 किस्त थी चुकी आहे, पर मीरा वीचारीअ जो इंसाफ़ कोन पियो नज़र अचे। ऐं ॿी तरफ़ राणो बि तमामु ख़राब हालत में आहे, जॾहिं त रबन अञा बि कमीने कमाल ख़ान ऐं गफ़ार ख़ान जे पेरनि ते हथ रखी माफ़ी घुरणु पियो चाहे। बहरहाल कमीने कमाल ख़ान जेका शैतानी चाल हलाई आहे, उन चाल में ज़ाहिर थिए पियो त कमाल ख़ान वॾो शातिर क़िस्म जो माण्हू आहे। पर हाणे जेतिरो जल्दी थी सघे इन ड्रामे जे राइटर खे गुज़ारिश कंदासूं त कमीने कमाल ख़ान खे थोरो निर्वार करे। जेकॾहिं निर्वार कंदो त ड्रामो तमामु घणो मज़ो कंदो ऐं तमामु घणो गरम थी वेंदो, ऐं हिन वक़्तु ड्रामो तमामु घणो बंदि थी चुको आहे। इहा ॻाल्हि ॿी आहे त मीरा जेको आहे तमामु घणो ज़बरदस्त परफॉर्म करे पई, तमामु सुठी अदाकारी आहे मीरा जी। मीरा तमामु सुठी टैलेंटेड आहे ऐं उन सां गॾोगॾु आज़म मैंगल तमामु भलो कमु करे पियो। दोस्तो ज़हर ज़िंदगी ड्रामो सिंध जी मेगा सोप सीरियल आहे, तमामु सुठो ड्रामो हली रहियो आहे। इन ड्रामे खे एतिरियूं जेको आहे त झोल न विझनि, एतिरा भंड न विझनि जो ड्रामे जा ॾिसण वारा माण्हू नाराज़ थी वञनि। सो नाज़रीन ऐं जेके आहिनि दोस्त असांजे ॾिसण वारा, उन्हनि खे राज़ी करण जे लाइ असां राइटर खे चवंदासीं त हिन ड्रामे में हाणे कमीने कमाल ख़ान खे ज़ाहिर कयो वञे। ऐं ॿियो दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामो त तमामु ज़बरदस्त आहे, पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु सुठो ड्रामो आहे, जेको असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हले पियो। ऐं हिन चैनल ते अव्हां जेकॾहिं पाण बि कमु करणु चाहियो पिया, हिन ड्रामे में शामिलु थियणु चाहियो पिया, जेकॾहिं अव्हांजी ख़्वाहिश आहे त असां बि ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में कमु कयूं, त 20 किस्तुनि खां ॿिए स्पेल में, मतिलबु पहिरियों स्पेल त मुकमल थी चुको आहे, ॿिए स्पेल में कमु करण जे लाइ जेकॾहिं अव्हां कमु कंदव त को मसइलो न आहे। असांजे स्क्रीन ते नंबर या असां जेको चऊं पिया 0302390181 व्हाट्सएप नंबर खे सेव कंदा पाण सां, ऐं असांखे हिकिड़ो फ़ोटो, पंहिंजो नालो, शहर जो नालो ऐं वॉइस ॾींदा त असां बि हिन ड्रामे में कमु करणु चाहियूं पिया। इंशाल्लाह जेकॾहिं अव्हां सही हक़दार हूंदा तव्हांखे ज़रूरु मौक़ो मिलंदो। दोस्तो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा। हीअ ड्रामो सिर्फ़ु हलंदो आहे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। दोस्तो हिन ड्रामे में सिंध जा बहितरीन अदाकार शामिल आहिनि, जंहिंमें आज़म मैंगल आहे, अब्बास गुल आहे, रिमशा शहज़ादी आहे, एस भट्टी आहे, अकबर उत्तरादी आहे, महबूब शेख आहे, महबूब कुरैशी आहे, शाबान शाकिर आहे, ऐं हुन सां गॾु नदीम चांडियो आहे, सजाद समो आहे, ऐं ॿिया केतिरा ई सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। ऐं न्यू टैलेंट अदाकार बि हिन ड्रामे में शामिल आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हींअर त हीउ ड्रामो हर जुमे ते शाम 7 बजे हले पियो, पर इंशाल्लाह असांजी कोशिशि आहे त हीउ ड्रामो असां हर रोज़ु हलाईंदासूं। जॾहिं हिन ड्रामे ते तमामु घणा व्यूज़ ईंदा, तमामु घणो दोस्तनि ताईं हीउ ड्रामो पुॼंदो ऐं असांजो मैसेज पुॼंदो त पोइ उहो ड्रामो तमामु सुठो आहे। इंशाल्लाह पोइ हिन ड्रामे खे तमामु सुहिणे तरीक़े सां, तमामु सुठो हर रोज़ु हलाइण जी असां कोशिशि कंदासूं। जीअं हीउ ड्रामो जुमो छंछरु आचर वारा 3 ॾींहं बि हले, जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामो 3 ॾींहं नाहे हलंदो, जुमो छंछरु आचर, ईअं असां चऊं था त हीउ ड्रामो उन्हनि ॾींहंनि ते बि हले। तमामु सुठो ड्रामो आहे, तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया, तमामु सुठी महिनत आहे। तमामु पहिरीं पर दोस्त जेके असांजे सिंध सां तालुक़ु आहे, उन्हनि असांजी कॉल कई, असां उन्हनि खे मौक़ो ॾिनो आहे, उन्हनि बि तमामु सुठी परफॉर्मेंस कई आहे। दोस्तों ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी कहाणी तमामु ज़बरदस्त कहाणी आहे। हिन कहाणीअ में कादन कबूतरी किस्त नंबर 4 में अवां ॾिसंदा त कबूतरनि जी बाज़ी जी तयारी करे पियो पंहिंजे दोस्त ग्रुप सां, ऐं ॿी तरफ़ हुनजे पीउ जे घर में, मतिलबु कादन कबूतरी जे घर में वॾेरे जा माण्हू ऐं वॾेरे जा वाठा ऐं मुंशी अचनि पिया, चवनि पिया त बाबा तव्हां जेको आहे मोटरसाइकिल चोराई आहे, ऐं हुनजे घर जी तलाशी वठनि पिया। ऐं हुनजे घर जी तलाशी वठण खां पोइ कादन जे पीउ खे औताक ते वठी था वञनि, मतिलबु वॾेरे ॾे वठी था वञनि, ऐं वॾेरो उन्हनि खे घुराए थो ऐं चोरी साबित थिए थी। त छा कादन कबूतरीअ खे जॾहिं इहा ख़बर पवंदी त छा वाक़ई में कादन कबूतरी जेको आहे चोरी बि करे थो, पर जॾहिं त कादन कबूतरी हिकिड़ो अहिड़ो इंसाफ़ पसंदि ईमानदार किरदारु आहे, तमामु सुठो किरदारु आहे, जंहिं सदाईं जेको आहे त तमामु सुठी जेको आहे त उन्हनि जी सोच आहे, सूद व्याज ऐं कूड़ चोरी चकरनि खां सख़्तु नफ़रत कंदो आहे। कादन कबूतरी तमामु सुठो लीडिंग किरदारु आहे, मरकज़ी किरदारु आहे हिन ड्रामे जो। ऐं अब्बास गुल बि हिन ड्रामे में आहे,
जेको अमानत अली जो किरदारु अदा करे तमामु ज़बरदस्त अदाकारी कई आहे। अमानत अली जो किरदारु भी तमामु सुठो किरदारु आहे, छो त रिमशा शहज़ादी सां हू प्यारु करे पियो, मतिलबु जंहिंखे मीरा जे नाले सां सुञाणींदा आहियो, रिमशा शहज़ादी सां प्यारु करे पियो ऐं रिमशा शहज़ादी हुन सां नफ़रत करे पई। उहा कंहिं ॿिए सां मोहबत करे थी जंहिंजो नालो आहे सागर, ऐं उहो अदाकार आहे मोहब कुरैशी, तमामु सुठो न्यू टैलेंट अदाकार आहे। ऐं इन सां गॾु जेको आहे तमामु घणी सुठी स्टोरी बि आहे ऐं सागर भी रूबीअ सां मोहबत त करे थो, पर लॻे पियो त सागर रूबीअ सां को न को धोखो ज़रूरु कंदो। पोइ शायदि या त उनजो पैसनि जे पोयां आहे, कॾहिं 20,000 कॾहिं 50,000 कंहिं न कंहिं बहाने वठे पियो। ऐं ॿी तरफ़ अमानत अली जेको रूबीअ जो सॻो सौटु आहे, उहो रूबीअ सां बेपनाह मोहबत करे थो, रूबीअ खे चाहे थो, पर रूबी हुन सां मोहबत नथी करे। आख़िर थींदो त थींदो छा, वहाँ ॾिसंदा त ज़हर ज़िंदगी ड्रामो जीअं तमामु सुठो ड्रामो हले पियो। इंशाल्लाह ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु सुठो हलंदो। आहिस्ता आहिस्ता नओं ड्रामो आहे, ज़ाहिर आहे कुझु माण्हुनि ताईं पुॻो आहे ज़हन में, कुझु माण्हुनि ताईं न आहे पुॻो, कुझु असांजियूं पंहिंजियूं बि ग़लतियूं आहिनि, इन करे शायदि टाइम ते पोइ किस्त न हली आहे, इन करे थी सघंदो व्यूज़ वग़ैरह घटि आया हुजनि। ऐं ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त ड्रामो, तमामु सुठी कास्ट आहे, ॾिसणु विसारींदा दोस्तो, तमामु बहितरीनु कास्ट आहे। असल में रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, बरकतुनि वारो महीनो आहे ऐं असां बि हिन ड्रामे जी ज़िमेदारियूं आहिनि, कुझु असांजियूं बि ग़लतियूं आहिनि, इन करे रमज़ान शरीफ़ जे महीने जे ख़ातिर रोज़ा बि हलनि पिया। सो इन करे असां शायदि टाइम नथा ॾेई सघूं, इन करे ईद खां पोइ हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त ऐं सुठो हलंदो। ऐं ईद जे ॾींहुं हिकिड़ी फिल्म ईंदी जंहिंजो नालो आहे गामू, ज़बरदस्त फिल्म आहे, हिन फिल्म खे ॾिसणु विसारींदा दोस्तो, तमामु सुठी फिल्म आहे, तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि ऐं सुठी तमामु बहितरीनु फिल्म आहे, तमामु ज़बरदस्त हिन ड्रामे में कमु हले पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में फिल्म भी अचे पई जंहिंजो नालो त अञा ताईं शो न आहे थियो। सो मज़ाहिया फिल्म आहे जेका ईद जे ॾींहुं रिलीज़ थींदी। इन फिल्म खे ॾिसणु विसारींदा, तमामु बहितरीनु फिल्म आहे, तमामु ज़बरदस्त फिल्म आहे दोस्तो, बहितरीनु 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 फिल्म आहे, बहितरीनु फिल्म खे ॾिसणु न विसारींदा बहरहाल। सो सुठी परफॉर्म्स आहे, तमामु सुठा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि। सो असांजी HD यूट्यूब चैनल गुज़ारिश कंदासूं त असांजी HD यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब सां जो बैलेंस त ख़र्च सच में ई कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे न ॾिसणु न विसारींदा, तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे जंहिंमें आज़म मैंगल आहे, अब्बास गुल आहे, रिमशा शहज़ादी ऐं ॿिया केतिरा ई सिंधे नाले वारा अदाकार आहिनि। ऐं वलू बलोच जो किरदारु तमामु ज़बरदस्त किरदारु आहे, वलू बलोच तमामु बहितरीनु अदाकारी कई आहे, मज़े किरदारु आहे जेको अकबर उत्तरादी लुकांडे व्याजखोर खां सूद ते पैसा वठे थो ऐं टच मोबाइल वठणु शहर वञे थो, जॾहिं टच मोबाइल वठी वापसि ॻोठु अचे थो त वलू बलोच जो गॾु जेको कांडेरे व्याजखोर वटि किरी हूंदो आहे उहो मरी थो वञे ऐं उनखां पोइ जेको आहे कांडेरे व्याजखोर सां जेको हशर करे थो उहो तव्हां बि ॾिसंदा। नाज़रीन तमामु सुठी स्टोरी आहे, तमामु बहितरीनु अदाकारी कई आहे, इनमें अकबर उत्तरादी बि तमामु सुठो किरदारु आहे। अकबर उत्तरादी जो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसणु विसारींदा, तमामु सुठो ड्रामो हले पियो, तमामु बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि पिया, तमामु सुहिणे तरीक़े सां हीउ किरदारु ड्रामो हले पियो। हिन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा दोस्तो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो असांजी HD यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते हलंदो आहे। अॼु मुंहिंजी तबियत थोरो सही न आहे, थोरो इन करे मुंहिंजी वॉइस में मां ॾिठो हूंदो त तमामु घणी वीकनेस नज़र पई अचे वॉइस में, सो वीकनेस थी वई आहे थोरी घणी। सो अल्लाह भलाई कंदो इंशाल्लाह। अवां बि ॾिसंदा असांजी HD यूट्यूब चैनल खे ऐं पंहिंजे दोस्तनि खे भाइरनि खे बि चवंदा त असांजी HD यूट्यूब चैनल खे ज़रूरु ॾिसनि, छो त अव्हांजो पंहिंजो चैनल आहे, अव्हांजो पंहिंजो चैनल आहे जंहिंजो नालो आहे असांजी HD। दोस्तो ज़हर ज़िंदगी ड्रामे में काफ़ी सारा हाणे भंड बि अची विया आहिनि, जेकॾहिं रबनि खे अञा ताईं बि हक़ीक़त जी ख़बर कान पवंदी त पोइ मसइलो ख़राबु थी वेंदो।
जेसि ताईं मुंहिंजो ख़्यालु आहे त रबनि खे जल्द से जल्द ख़बर पइजी वञे त कमीने कमाल ख़ान जो ई हथु आहे, पोइ ईअं थींदो जो ड्रामो तमामु घणो गरम थी वेंदो, तमामु घणी गहमा गहमी थींदी। पोइ ज़ाहिर आहे कमीनो कमाल ख़ान वॾो किरदारु आहे, इन खे एतिरो जल्दी मारणु त जेको आहे ड्रामे में वॾी ग़लती थींदी। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे में राइटर असांजे नूर ज़हूर साहब वॾो कमाल कयो आहे, तमामु बहितरीनु स्टोरी लिखी आहे। पर कमीने कमाल ख़ान जो किरदारु एतिरो वॾो तमामु घणो लिखियो आहे जो ख़बर ई नथी पवे। बहरहाल ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त सिंध जो तमामु बहितरीनु ड्रामो आहे, सिंध जे अदाकारनि ते मुश्तमिल आहे। सिंधी ज़ुबान में हिकिड़ी मेगा सोप सीरियल आहे, पहिरीं मेगा सोप सीरियल आहे सिंध जी, जेका सिर्फ़ु यूट्यूब चैनल जे लाइ ठाही वई आहे, कंहिं चैनल बैनल जे लाइ न, सिर्फ़ु यूट्यूब चैनल जे लाइ। हीउ वॾो एज़ाज़ु आहे असांजी HD TV यूट्यूब चैनल खे, जो उन्हनि एॾी वॾी कास्ट में ड्रामो ठाहे करे अव्हां जे लाइ पेश करण जी वॾी कोशिशि कई आहे। इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता इन में ड्रामे में इम्प्रूवमेंट ईंदी, एडिटिंग जे हवाले सां, कैमरा जे हवाले सां, ऐं कास्टिंग अञा बि तमामु ज़बरदस्त थींदी। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा दोस्तो, तमामु बहितरीनु ड्रामो आहे, तमामु सुठो ड्रामो आहे। असांजी HD TV यूट्यूब चैनल सिंध जो तमामु सुठो चैनल आहे। इन खां पहिरियों असांजो चैनल हुयो जेको असांजी TV जे नाले सां हुयो, उन में अव्हां ॾिसंदा हुयो त शोपे जूं ख़बरूं हूंदियूं ऐं ॿियूं कुझु ख़बरूं हूंदियूं हुयूं। पर हिन में जेको आहे तमामु सुठी कलेक्शन आहे, तमामु सुठो कमु हले पियो, तमामु सुठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तमामु बहितरीनु अदाकार कमु कनि पिया। हिन ड्रामे खे ॾिसण न विसारींदा दोस्तो, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि हिन ड्रामे में, तमामु सुठो कमु हले पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिंध जो बहितरीनु ड्रामो आहे ऐं असांजी HD TV जी पहिरीं पेशकश आहे। तमामु सुहिणे तरीक़े सां हीउ ड्रामो इंशाअल्लाह आहिस्ता आहिस्ता इम्प्रूवमेंट पंहिंजी आणींदो, ऐं इम्प्रूवमेंट जॾहिं ईंदी तव्हां बि तमामु घणा ख़ुशि थींदो दोस्तो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में आज़म मेंगल आहे, अब्बास गुल आहे, इस्माइल चांडियो आहे, रमशद शहज़ादी। अस्सलाम वालेकुम ख़वातीन व हज़रात, तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजी शोबिज़ न्यूज़ ऐं असांजी HD TV। दोस्तो असांजी HD TV यूट्यूब चैनल जे प्लेटफॉर्म ते तमामु सुठो ड्रामो, तमामु बहितरीनु ड्रामो, तमामु सुठी कास्ट में ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां। ज़हर ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ु ॿारहाड़ी जो ड्रामो आहे, पर हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में ॿारहाड़ी जो बि कहाणी शामिल आहे ऐं शहर जी कहाणी बि शामिल आहे। तमामु बहितरीनु कमु थियल आहे हिन ड्रामे में, तमामु सिंध जा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में शामिल आहिनि। सो हीउ ड्रामो ॾिसण न विसारींदा। हिन ड्रामे में अव्हांजो आज़म मेंगल आहे, रिमशा शहज़ादी आहे, अव्हांजो मनपसंद अदाकार अब्बास गुल, जंहिंखे अव्हां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, उहो अदाकार बि हिन ड्रामे में शामिल आहे। इस्माइल चांडियो हिन ड्रामे में शामिल आहे। फ़नकार फटाको जेको वलू बरोच जो किरदारु अदा करे पियो, मज़े अदाकार, उहो शामिल आहे। ऐं उन सां गॾु अकबर उतरादी शामिल आहे, जेको अली गुल मुला, सोराब सुमरो ऐं जेको आहे त गामो सां गॾु तमामु घणी वीडियोज़ कंदो आहे फ़नी, उहो अदाकार बि हिन ड्रामे में शामिल आहे। हिन सां गॾोगॾु ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी कहाणी तमामु सुठी कहाणी आहे, तमामु मज़बूत किरदारु आहिनि। कादन कबूतरी जो किरदारु तमामु मज़बूत किरदारु आहे ऐं ॿी तरफ़ ॾाॾू कबूतरी जो किरदारु तमामु मज़बूत आहे। ॾाॾू ऐं कादन कबूतरी पाण में सोट आहे, ॿिन्ही जे विच में तकरार आहे ऐं तमामु घणो जेको तकरार आहे उहो हिन वक़्तु नज़र न पियो अचे, पर अॻिते हली करे तमामु घणो नज़र ईंदो। ऐं हींअर ताज़ी चोरी थी आहे, ख़बर पए त इहा चोरी कंहिं कई आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा दोस्तो, तमामु सुठो ड्रामो आहे। सिंध जा बहितरीनु अदाकार हिन ड्रामे में कमु कनि था ऐं हिन ड्रामे में बहितरीनु कहाणी आहे, बहितरीनु कहाणी ते मुश्तमिल आहे ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी। सो दोस्तो ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। ऐं ज़हर ज़िंदगी जे ड्रामे जे हवाले सां ॿुधाईंदासीं त ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे में जेको हाणे कमीने कमाल ख़ान खे थी सघे त ज़ाहिर कयो वञे रबनि वारनि जे साम्हूं, त रबनि जो दुश्मन कमीनो कमाल ख़ान बि आहे, छो त ज़ाहिर थींदो उन खां पोइ बि ड्रामो तमामु ज़बरदस्त हली सघे थो। उहो ईअं जो कमीनो कमाल ख़ान
इहो चईंदो त मां तव्हांजी भेण खे तलाक ॾींदुसि या हीअं कंदुसि या हूअं कंदुसि, इन सां इहो थींदो जो रॿनि वारा कमज़ोर थी वेंदा। ऐं राणो वीचारो, राणे जो किरदारु तमामु घणो फाइनल थी वियो आहे। राणो तमामु घणो कमज़ोर थी वियो आहे, राणे जी तमामु घणी कंडीशन लो आहे। सो हाणे ख़बर पए त राणो छा करे थो, राणो कीअं ठीकु थींदो, या राणो ठीकु थींदो अलाए न थींदो, या मीरा ठीकु बि थींदी या न थींदी। अलाए केतिरो क़िस्तूं राणो ऐं मीरा बेहोश हूंदियूं या चरियूं हूंदियूं। आख़िर इही मसइलो थींदो त थींदो कीअं। सो नाज़रीन, ज़हर ज़िंदगी ड्रामो तमामु ज़बरदस्त आहे। 213 क़िस्त में लॻे थो त रॿनि जेका माफ़ी वरिती आहे हिननि खां त पाण में खीर खंड थी वेंदा, ऐं ईअं ई क़िस्तूं हलंदियूं, 50-100 क़िस्तूं हलंदियूं। वरी उनखां पोइ ख़बर पवंदी त बाबा कमीनी कमाल ख़ान ई सभु कुझु खियो आहे। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में बि कमाल ख़ान जो किरदारु आहे जेको इंसाफ़ पसंदि वॾेरो आहे, ऐं जेको आहे त रिमशा शहज़ादी हीरोइन जो किरदारु अदा करे पई। इन सां गॾु लाइबा बलोच बि आहे, तमामु बहितरीनु कमु कंदी आहे। सो उहा बि आहे। इंशाल्लाह आस्ता आस्ता हीउ ड्रामो हलंदो, इंशाल्लाह आस्ता आस्ता हीउ ड्रामो तव्हांखे पसंदि ईंदो। इन ड्रामे खे ॾिसणु न विसारींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते तमामु बहितरीनु ड्रामो आहे दोस्तो, ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे खे हरगिज़ ई ॾिसणु न विसारींदा। हीउ ड्रामो अव्हांजो पंहिंजो ड्रामो आहे। हिन ड्रामे में काफ़ी सारा दोस्त कमु करे रहिया आहिनि, काफ़ी सारा दोस्त महिनत कनि था, काफ़ी सारे दोस्तनि जी महिनत थियल आहे। हीउ ड्रामो इंशाल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ॾिसंदा रहंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी HD TV। अल्लाह हाफ़िज़। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अव्हांजा मनपसंद अदाकार आज़म मेंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, एस भट्टी, अकबर उत्तरादी, सजाद समो, महबूब शेख, महबूब कुरैशी, आशिक नवाज़, उस्ताद गुल मुनीर गुल, उस्ताद अहमद अली दायो, महबूब कुरैशी, महबूब शेख, शाबान शाकिर, यार मोहम्मद बूअर, नदीम चांडियो ऐं अहमद अली दायो भी शामिल आहिनि। जेकॾहिं अव्हां असांजी HD TV ते नवां आहियो त काइंडली असांजी HD TV खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो पेनस ख़र्च कोन थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। ॾिसंदा हर जुमे जे शाम 7 बजे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो सिर्फ़ु असांजी HD TV यूट्यूब चैनल ते। अल्लाह हाफ़िज़। Good morning, Sagar. How are you? मां ठीक है यार रूबी, पर एक मसलो थी वियो आहे। Problem? जी यार रूबी, जी हमारे जी तबीयत ख़राब थी वई आहे। ओके, तू परेशान न थी। मां हींअर ई तुंहिंजे अकाउंट में 20,000 पर ट्रांसफर कराए थी छॾियां। 20,000 थोरा आहिनि, अमड़ खे कराची खणी वञणो पवंदो। ठीकु आहे, मूंखे फ़ोन ते अमड़ जी तबियत जो हालवाल ॾींदो रहिजां। थैंक यू डार्लिंग, आई लव यू। I love you too. Okay.